नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त भंगो भेण लॻ ॻोठ खादम हुसैन चीमा में राजपर ऐं चीमा बिरादरी जे ॿिनि धुरनि में 8 एकड़ सरकारी ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में धुर जी औरत मसामा शबाना ज़ाल शफ़क़त चीमो लठूं लॻण करे ज़ख़्मी थी पई है, जंहिंखे पक्का चांग अस्पताल दाख़िल करायो वियो। ज़ख़्मी औरत शबाना संदसि मुड़ुसु शफ़क़त चीमा ऐं ॿिनि भाउरनि ख़िलाफ़ दाईंदे ॿुधायो त असांजे घर जे भर में 8 एकड़ सरकारी ज़मीन आहे। ज़मीन मां लोहा कटण जो मना करण तां असांजी औरत खे लठूं हणी ज़ख़्मी कयो। हिननि चयो त बासर जवाबदार अब्दुल रहमान राजपुर, अब्दुल कादिर राजपुर, अब्दुल सत्तार राजपुर, गुलाम मुस्तफ़ा, मोहम्मद अयूब राजपुर, कुर्बान राजपुर, लाल बख्श राजपुर ऐं ॿिया असांजे घरनि मां हलाइण करे आया हुआ। हिननि चयो त फैज़गंज ते हिननि ख़िलाफ़ असां NC दाख़िल कराई आहे। हुन बावजूदि पुलिस का बि गिरफ़्तारी अमल में न आंदी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो